अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर खे तोतनि वारनि जे मथां शक थी पवंदो, त हू इहो चवंदो त तोतल वारा वरी मुंहिंजे मथां ॿीहर धोखो करे सघनि था। हुनजे करे पंहिंजा माण्हू हाणे गस ते विहारे छॾींदो त तोतल वारनि जो इंतज़ारु कंदो। रेस मंसूर खे इहा पक हूंदी त हू मिठल खे ज़रूरु वठी ईंदा, जे करे हू पंहिंजा माण्हू लिकाए वेही रहंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे पंहिंजा माण्हुनि खे सम्झाए पोइ हिते रवानो कंदो, यानी उन्हनि खे चवंदो त तव्हांखे ककर जे घर ॿाहिरां वेही ऐं उनजे घर ॿाहिरां तव्हांखे फायर करणा आहिनि, जीअं असां पंहिंजो कमु पूरो करे अचूं। जेसीं ताईं असां पंहिंजो कमु पूरो नथा कयूं, जेसीं ताईं तव्हांखे हुते फायर करणा आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल हाणे इन कम में कामयाब थी वेंदो। बहरहाल अली खान खे हथ करे न वठंदो, यानी अली खान हिन ताक़त ते न हूंदो, यानी ककर वारनि वटि हिते न हूंदो। यानी सोडल जी इहा सॼी चाल नाकाम थी वेंदी, यानी अली खान हिन खे हाली फ़िलहाल कॾहिं बि हथ न ईंदो ओताक ते। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ पुलिस खे सम्झाईंदो, पुलिस खे चवंदो त हाणे तोखे जेतिरा केस वणई तूं मुराद जे मथां ठाहे छॾ। छो जो मुराद हाणे इहो सम्झो त इहो केस करण वारो रेस मंसूर आहे, त पोइ उन जा पाण में विड़ी पवंदा, उन्हनि जी पाण में हाणे इख़्तिलाफ़ पैदा करणा पवंदा, जे करे हाणे तोखे इहे केस ठाहिणे ऐं ठोकणा पवंदा। अगरि तो ईअं न कयो त पोइ मुराद ऐं रेस मंसूर असां लाइ ख़तरो थी वेंदा, उनजे करे तोखे हर हाल में इहो कमु करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद हाणे अची रेज़न वारनि सां मिलंदो, रेज़न वारनि खे चवंदो त अगरि तव्हां अली खान खे आज़ादु कयो था त पोइ असां मिठल खे बि आज़ादु करे छॾींदासीं। रेज़न चवंदो असांखे हाली फ़िलहाल का बि ज़रूरत न आहे मिठल जी, भले हो तो वटि क़ैद हुजे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।